नालो निसार अहमद, वेठल ॻोठ मौलाबाग शहर। जंहिं जाइ ते असांजो घर आहे उहा सरकारी ज़मीन आहे। असां अरसा 35 साल खां तक़रीबन उन जाइ ते आबाद आहियूं ऐं पंहिंजी महिनत मज़दूरी करे ऐं घर ठाहिरायो आहियां। मां रिटायर फ़ौजी पेंशनर आहियां ऐं महिनत मज़दूरी करे पंहिंजे बचनि जो पेट पालींदो आहियां। ऐं मुंहिंजा कुझु मुखालिफ़ आहिनि जेकी मूंखे हितां उथारणु चाहिनि था पिया, जंहिंजा नाला हीअ आहिनि: उस्ताद अज़ीज़ अहमद वल्द अमीरुद्दीन शर, ऐं उस्ताद अताउल्ला वल्द नूरुद्दीन शर, ऐं मौलवी मोहम्मद बाक़िर वल्द अब्दुल कादिर शर। ऐं हीअ केतिरा ई दफ़ा मुंहिंजे घर ते हमिलो करे चुका आहिनि ऐं मूंखे जेको आहे ज़हनी टार्चर कयो थो वञे पियो ऐं तमामु घणो परेशान कयो अथऊं। सो ख़ुदा वास्ते SSP साहब ऐं DC साहब ऐं SHO बोज़ार वॾा सभिनी खे हथ